नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सिंह आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस में। वज़ीर आज़म इमरान खान ॿिन्ही जे दौरे ते ताजिकिस्तान पहुची वियो। वज़ीर आज़म ताजिकिस्तान जे सदर इमाम अली रहमान सां मुलाक़ात कंदो। इमरान खान शंघाई सहकार तंज़ीम जे 20 इजलास में शिरकत कंदो। इजलास दौरान वज़ीर आज़म ईरान, काज़किस्तान, बेलारूस ऐं अज़बकिस्तान जे सदरनि सां बि मुलाक़ातूं कंदो। वज़ीर आज़म इमरान खान पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में कारोबारी शोबे में सहकार खे हथी वठण लाइ गॾियल बिज़नेस फोरम खे बि ख़िताब कंदो। अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी तोशाखाना रेफरेंस में एहतसाब अदालत में बरीअत जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। वकील फारूक एच नाइक दाख़िल दरख़्वास्त में चयो आहे त अदालत में हिन वक़्त ताईं पेश नैब जे शाहिदनि आसिफ अली ज़रदारी ते को इल्ज़ाम न लॻायो। तोशाखाना रेफरेंस में नैब जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, जंहिं करे आसिफ अली ज़रदारी खे केस मां बरी कयो वञे। नामियारे अदाकार उमर शरीफ़ ऐं संदसि घर भातियुनि खे अमेरिका जी वीज़ा जारी कई वई। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जो चवणु आहे त उमर शरीफ़ ऐं संदसि घर भातियुनि खे अमेरिका जी वीज़ा जारी थी आहे। उमर शरीफ़ इलाज लाइ जल्द अमेरिका लाइ रवानो थींदो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब जो चवणु आहे त उमर शरीफ़ खे खणी वेंदड़ एयर एम्बुलेंस बि सुभाणे ताईं कराची पहुची वेंदी। कुझु देरि में उमर शरीफ़ ऐं संदसि घर भातियुनि खे पासपोर्ट बि मिली वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तेल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो हुकूमत पेट्रोल 5 रुपया महांगो करे अवाम जे खीसनि ते धाड़ो हयो आहे। अवाम खे रिलीफ ॾियण वारियूं वॾियूं दावाऊं केॾांहुं पेट्रोल जा अघ मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहिनि। ख़ान साहब अवाम जा सुठा ॾींहं कॾहिं ईंदा? पाकिस्तान में तेल जूं क़ीमतूं ॿियनि मुल्कनि खां घटि आहिनि। कामयाबी इहा आहे त 75% आबादी जी आमदनी में वाधी आहे। तेल ॿाहिरां ख़रीद करण सां क़ीमतूं वधंदियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। डीजी रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी जो चैम्बर ऑफ कॉमर्स जो दौरो। डीजी रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी चवे थो कानून लागू कंदड़ इदारा अमन अमान लाइ बहाल करण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। भतेखोरी में घटिताई सबबि मुआशी इस्तेकाम पैदा थियो आहे। सनअतकारनि ऐं कारोबारी माण्हुनि जो एतमाद बहाल थियो आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स जे मेंबरनि तरफ़ां कानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण। मुल्क में कोरोना वायरस जा मामला जारी। 66 मरीज़ फोतुनि जो अंग 27,004 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,012 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग 12,15,821 थी वियो। हेल ताईं 11,12,236 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जी शरह 5.3% रही। सांगड़ भरसा ॻोठ याकूब मंगरियो में नारी हकीमा मंगरियो खे क़तल करे संदसि लाश बिना कफन जे दफ़नाइण वारी ख़बर सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एसएसपी नोटिस वरितो। नवाबाद पुलिस 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। पुलिस मूजिबि नारी जे लाश पोस्टमार्टम ऐं क़ब्रकुशाई लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी आहे। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच करे जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। हैदराबाद की अदालत में कुरतुलैन उर्फ एनी बलोच कतल केस की ॿुधणी। पुलिस हतमी चालान जमा न कराए सघी। वाटसन पोस्टमार्टम रिपोर्ट में हेराफेरी जो शक ज़ाहिर करे छॾियो। अदालत पुलिस के रिपोर्ट जमा करण लाइ आख़िरी मोहलत ॾेई छॾी। केस की ॿुधणी 29 सितंबर ताईं मुलतवी।
घोटकी जी अदालत ॿिनि ॼणनि जे क़तल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। क्रिमिनल मॉडल कोड निज़ामुद्दीन गडाणी ऐं नवाब गडाणी खे फाही समेत 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 2010 में खानपुर महर वेझो कहर ऐं फैज़ मोहम्मद खे क़तल कयो हो। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में 3 लाख रुपयनि जे फ्रॉड केस में ज़मानत रद्द थियण खां पोइ पुलिस एहलकार इम्तियाज़ विघियो अदालती अंगण मां फरार थी वियो। कंबर जी मॉडल ट्रायल कोर्ट क़तल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा कोरी खे फाही ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अहमदपुर भरिसां बहसर माइनर खे 20 फुटनि जो घारो पइजी वियो। फसल ऐं ॻोठ पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में अॼु बि बरसात जो इम्कान। थरपारकर, उमरकोट, बदीन ऐं छठे ज़िलनि में गजगोड़ ऐं तेज़ हवा सां बरसात पइजी सघे थी। कराची में भी अॼु हल्की बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची में घटि गर्मी पद 3 ॾाई 5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड किया वियो। वध खां वध गर्मी 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं वधण जो इम्कान।